मीरपुर माथेलो जे मॉडर्न पब्लिक स्कूल में ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट जे उहिदेदारनि जी हलफ़ बरदारी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें सरपरस्त आला अब्दुर्रज़ाक दायो, सदर अब्दुल गफ़ार चाचड़, सीनियर नायब सदर इल्ताफ़ हुसैन सियाल, नायब सदर अली रज़ा पितापी, जनरल सेक्रेटरी मुफ्ती अली अमन जलाली, डिप्टी जनरल सेक्रेटरी आसिफ अली लाशारी, जॉइंट सेक्रेटरी कासर नवाज़ कोराई, फाइनेंस सेक्रेटरी मोहम्मद नासिर सियाल, प्रेस सेक्रेटरी राशिद महमूद लगारी, ऑफिस सेक्रेटरी सज्जाद अहमद कोलाची ऐं ॿियनि चूंडियल उहिदेदारनि पंहिंजे उहिदनि जो कसम खणी वरितो। उन मौक़े ते अब्दुर्रज़ाक दायो चयो त प्राइवेट तालीमी इदारा तालीम जे शोबे में पंहिंजूं वॾियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। प्राइवेट तालीमी इदारा ॻोठनि ऐं शहरनि में मासूम ॿारनि खे तालीम ॾेई उन्हनि जो मुस्तक़बिल संवारे रहिया आहिनि। चूंडियल उहिदेदारनि पुरवकार तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त प्राइवेट स्कूल किरोना सबबि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सरकारी इदारनि मां जन उस्तादनि खे नेकाली ॾिनी वञे थी। उहे प्राइवेट स्कूल में अची मुआशी मुस्तक़बिल बि संवारनि था ऐं तालीम ॾेई नौजवान नस्ल खे पाकिस्तान जी तरक़ी में हिसो वठण लाइ उन्हनि खे इल्म जी दौलत सां मालो माल कनि था।